दम फिटाए छड़ीदासीं। इहो मुंहिंजो वाइदो आहे तोसां। खबरदार ईअं न कजांइ बेवकूफ़। त तोखे 2 लख रुपया दंड ॾियणो पवंदो। हल हल पंहिंजनि खां पर्दो थी कनी भेण। सिंध जी औरत गैर मर्द जे मुंहुं नाहे पवंदी। ही छा थियो हैदर? हैदर ही छा थियो यार? अब्बा मां त साईं गरीब आहियां। पोइ बि असां त इज़त वारा आहियूं त रनुनि जी ग पी मटन जो पाणी सुकाए छॾियो आहे। बस एतिरी ॻाल्हि। ॼट जे पुट जो दिमाग़ थियो आहे ख़राब। असां त बेगुनाह आहियूं। पर हक़ीक़त इहा आहे त असांजी रातिनि जी निंडियूं हराम थी वियूं आहिनि। तू मेहमान ना शैतान आहीं शैतान। असीं त बेगुनाह आहियूं यार। असां त बेगुनाह आहियूं। बेगुनाह आहियूं यार। बेगुनाह। हुकुम जो मुकाबला मल्हार हैदर सां कोडी कोबरा जो जबरदस्त मुकाबलो। मल्हार ऐं कारू जो भाउ ॿुधनि
बेहतरीन पहलवान है बातो खुदरी धुरने पहलवान ऐसा ना खुदरी धुरने पहलवान ऐसा ना गोट जो बेहतरीन पहलवान है मल्हार ने वही रहा मल्हार ही धुरना वही रहा पहलवान बशीर वही रहा खुदन वाली धुरने वाह बाता वाह रे बाता वाह अरे ना लपाट मल्हार को धुरने राती करो अरे पहलवान खुदन मल्हार खुदन वाह मल्हार वाह मल्हार वाह कमालू खुद की कमालू कालू जो नंढो भाउ खुदर कोट जो चङो पहलवान आहे कालू जो नंढो भाउ खुदर मल्हार ॾांहुं वञी रहियो आहे वाह मल्हार मल्हार खुदर जो मुक़ाबिलो खुदर ऐं मल्हार जो मुक़ाबिलो खुदर मारो हैदर वही रहा मल्हार जी धुर जो हैदर हैदर पहलवान वही रहा खुदर ने हैदर तैयारी में आए जबरदस्त मुकाबला खुदन पैंट कान लगा खुदन दस्ती
हा ॻाल्हि आहे अॼु त ॾाढी ख़ुशी पई लॻी। हाँ छो न ख़ुशि हुजां तू जो मुंहिंजे साम्हूं आहीं। मल्हार मां केॾी त ख़ुशि नसीब आहियां जो मुंहिंजो माज़ी ऐं मुस्तक़बिल मुंहिंजी नज़रनि जे साम्हूं आहे। दिलि त चवे थी त ख़ुशबू बणिजी तुंहिंजे पूरे बदन में समाइजी वञा। कॾहिं कॾहिं त सोचींदो आहियां मोहबत कंहिं मिठाण जो नालो आहे। तोखे माखी चवां मिसरी चवां खीर चवां या खंडु, तुंहिंजो हलणु मिठो तुंहिंजो मुरकणु मिठो। मूमल तुंहिंजे अदाउनि त मूंखे पागल करे छॾियो आहे, पागल करे। पागल दीवानी त मां बणिजी वई आहियां मल्हार। मूंखे तूं सिवा कुझु बि नज़र नथो अचे। हा मुंहिंजा महबूब, ख़ुदा जे वास्ते मूंसां मोहबत में दगा न कजांइ। ईअं न चओ मूमल, तोखां सिवा ही दुनिया थर जे रेगिस्तान जी बर्बाद आहे। तुंहिंजे सिक ऐं कुर्बत मुंहिंजे दिलि जे वीरान अङण ते मोहबत भरियो मींहुं वसाए। मल्हार तूं मुंहिंजी ज़िंदगी आहे। विछोड़ा केतिरा बि हुजनि पर असांखे हिक ॿिए खां जुदा नथा करे सघनि। असांजो प्यार हिन दुनिया वारनि लाइ हिकु मिसाल हूंदो। हा मूमल, असांजो प्यार पहाड़नि खां पको ऐं फौलाद जीअं मज़बूत आहे। मल्हार तूं बाबा सां मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि छो नथो करी? बसि एतिरी ॻाल्हि, तूं चवीं त अॼु ई चाचे खां तुंहिंजो संग घुरां ऐं परीं पाण लाऊं लहूं। चङो यार परे न, असां हलूं था बाबा। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ़ त नथा थियन। सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ, समझ में ॻाल्हि कान थी अचे। ऐं बाथरूम धोइण जो कोने छा चंदा त सड़ी या हाट पाट लाइ छा खा चवन। हां उहो सुठो कोन निकतो। हाणे गलती न कयो, हाणे गलती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव। वाई नई शइ आहे, हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी था ॿुधायां। अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई वठ न लालू खां पैसा त वठी था न। दोस्तो एड्रेस ऐं नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो। सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। ईअं नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईंदे। हा शहर खां सस्तो, हा सॼे शहर खां सस्तो, रियायत में। हा सही आहे। पाण वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां। पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी बंद कर।
अड़े रे तो घणा भेरा झलियो थम हितां जॾहिं बि गुज़रंदो करी टैप बंदि करे गुज़रंदो कर। ट्रैक्टर भी मुंहिंजो, टायर भी मुंहिंजो, रस्तो त कंहिंजो पियो जो त नाहे। पर वरी तूं ईअं थो ॻाल्हाईं। हले हल अरे वठोसि। अरे आई तू सामने आए ना छड़ी ने के जीरो कौन छड़ी तू छड़ी मुके हटी पर थी छड़ी ते आई तो इधर छड़ी यार मल्हार हैदर जेको थियो सुठो कोन थियो लगे तो तांजे पोयां कंहिं साज़िश कई हूंदी। मूंखे बि ईअं लॻे थो त हिन जे ख़िलाफ़ वाकई का साज़िश थी आहे। हीअ बि कंहिं वॾेरे जे ज़ुल्म जा सताए लॻनि था तॾहिं त असां वटि आया आहिनि। मूंखे त फिक्र आहे बाबा वारनि जो अलाए छा हाल आहे, अलाए कहिड़े हाल में हूंदा। यार हैदर मुंहिंजो ख़्याल आहे त ॻोठ हलणु घुरिजे। चाचो ॾाढो परेशान हो। न मल्हार न इन महिल तव्हांजो ॻोठ वञणु ठीकु न आहे। हाँ छो त जंहिं माण्हू तव्हांखे ॼार में फसायो उहो कुझु बि करे सघे थो। मल्हार मूंखे इन ॻाल्हि जी ख़बर पई हुई तॾहिं त मां बख़्शियो खे तव्हांजे ॻोठ मोकिलियो हुयो। इजो ई हू ख़बर वठी पुॼण वारो आहे। अच बख़्शियो अच तुंहिंजी राह ॾिसूं पिया। हा हा तुंहिंजो ई इंतज़ार हो। कर ख़बर बख़्शियो ॻोठ ॾे त ख़ैर आहे न। यार हैदर ज़ालिमन ज़ुल्म करे छॾियो आहे। छा थियो बख़्शू ॿुधायो सही ॿुधा बख़्शू।
छा थियो हैदर? हैदर ही छा थियो यार? छा थियो? असां कंहिंजो कहिड़ो ॾोह कयोसीं जो असां सां हेॾो वॾो ज़ुल्म थी वियो आहे? असां त बेगुनाह आहियूं, असां त बेगुनाह आहियूं। यार हैदर दिल न लाहे, जन असांजो घर बर्बाद कयो आहे, असां उनजो चैन फिटाए छॾींदासीं, निंड फिटाए छॾींदासीं, आराम फिटाए छॾींदासीं। इहो मुंहिंजो वाइदो आहे तोसां। मल्हार असां त न कॾहिं वठो इहो कर। ॻोठ वारो हा यार हल, सूमर ऐं कालू तुंहिंजे मथां दाई आया आहिनि त तुंहिंजे पुट ऐं भाटे सूमर जे पुट खुदन जो खून कयो आहे। न वॾेरा साईं न, मुंहिंजो पुट ऐं मुंहिंजो भाटो बेकसूर आहिनि। उहे कंहिंजो बि खून कोन था करे सघनि, कोन था करे सघनि कंहिंजो बि खून। अड़े खून नथा करे सघनि, सॼे ॻोठ वारनि ॾिठो आहे तुआरे पुट ऐं तुआरे भाटरे मुंहिंजे पुट खे बेगुनाह मारियो आहे। जे खूनी न हुजनि हा त ॻोठ छॾे न भॼी वञनि हा। वॾेरा साईं, मुंहिंजे भाउ खे मल्हार ऐं हैदर मारियो आहे। जेकॾहिं तव्हां फ़ैसिलो न कयो त पलांद मां पाण करे सघां थो। जज़्बाती नथी करण, तव्हां सां इंसाफ़ कयो वेंदो। ॻोठ वारो, तव्हां मां कंहिं खुदन जो खून थींदे ॾिठो आहे? हा साईं, मूंखे बि ॻोठ वारनि ॿुधायो हो त खुदन जो खून हैदर ऐं मल्हार कयो हो। यार हल, ही सभु ॻोठ वारा तुंहिंजे पुट ऐं भाटरे जे मथां खुदन जे खून जी गवाही था ॾियनि ऐं असां इहो फ़ैसिलो कयो आहे त तोखे 2 लख रुपया ॾंड ॾियणो पवंदो। न वॾेरा साईं न, मां त साईं ग़रीब आहियां, मूं ते रहम करियो साईं। किथां आणींदुसि मां 2 लख रुपया? वॾेरा साईं एतिरी मुंहिंजी औकात कोन्हे। यार हल, ॾंड त तोखे ॾियणो पवंदो, न त ॿी सूरत में पंहिंजी धीअ मूमल जो संग सूमर जे पुट कालूअ खे ॾियणो पवंदो। इहो असांजो फ़ैसिलो आहे। कुहां त अॼु पहिरीं राति हां, पर न, छो त तूं मूंखे पंहिंजे भाउ जे खून जे एवज़ में मिली। तुंहिंजे कमीणे भाउ मुंहिंजो कूंदर भाउ कुठो आहे, कूंदर भाउ। अल्लाह जे नाले ते को फकीर के को मानी के बोडियो। अब्बा, हिते तो तालो लगो पियो आ। माखे लगे तो हे पाण विया हूंदा वेला टारण, छो त महंगाई वई आ वधी, हर को वटे तो वेला टारींदो कचे में। ओदा ओ भाऊ, अस्सलाम वालेकुम बता। वालेकुम सलाम। आधा गाल तो बुध भला ता छा चाड़ियो आ? तई पक त मच्छी जो बोल चाड़ियो हूंदो। बाबो जमालू आहे न, उहो चवे पियो मुंहिंजो वात फिको थी पियो आ।
को वञ घोड़े पाड़े को मच्छी जो बोर वठिया त मुंहिंजो वात जेको आहे त पंहिंजी जॻह ते अचे। न भाऊ मां पाण हाणे सौदो वठण वञा थो। मां पाण हाणे सौदो वठण वञा थो। हाणे सौदो वठण वञे थो? और वञ सौदो वठी आ, बच्चा न बुख मरनी के टू फिल्टर आ पुट। हल भेया अदो बातो भी अचे थो। हाणे तो सफ़ा मरी आते, माली त कान मिली। अरे एॾे जको भाॼी तो आणी काथे आ थाल त ॾियांसि। कुल्लो ॾियांसि। ओ अदा हिन घर खे त तालो लॻल आहे, तालो। मूंखे लॻे थो त असां को अॻ में हिते बाबो आयो आहे, उहो टिकी वठी वियो आहे कचे में। भला ॿियो दर खड़काए ॾिस, मतां शादी में मखण पियो हुजे। अदा भला बिल्लो आई जा पादर कराईंदे जा कचे में। हलूं भला ॿिए पाड़े में, हिते त सभई ठटींगा आहिनि, पोइ बि असां त इज़त वारा आहियूं। बस रे बस, इज़त वारा आहियूं साईं। चलो माण्हू असांखे सम्झनि ई नथा कचे में। हाणे हल त हलूं, हलूं, बुख मरी वेंदासीं सफ़ा। अलाए छो छोरनि देर कई आहे, सॼो ॻोठ तो मुंहिंजी करे मानी ॾियनि। टिकियूं पिनी पिनी पिनी, मां सम्झा तो छोरा मच्छीअ जो सॼो बोड़ उते खाई पोइ मां ॾे खाली थाले ते खणी ईंदा। पर अचनि मां बि कोन छॾींदोमांइ। अॼु मां बि हिते सखणो पाणी पी पी बेहोश थियण जहिड़ो थियो आहियां। हल अचनि। अरे छोरो किथे आयो? मां सुबुह लाकू तव्हांजो इंतज़ार करे 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 हिते थकिजी पियो आहियां। भला ॿियो हाल वाल आंदो तो मच्छीअ जो बोड़ कनि न। मच्छी जो बोड़? ओ अब्बा, सुबुह सां तुंहिंजो दुनार ॾिसूं था त असां बि बुख था मरूं। कीअं बाता? सच पियो चईं। हैदरी आए वठ मानी गिर हाणे। अरे छोरा, जॾहिं खां ॼमिया आहियो न तॾहिं खां सुखियो टुकुर नसीब न थियो आहे। अरे अञा मां न भाॻो आहियां। हेॾे पंहिंजो पुत ॾिठो अथव ॼण। ओ अब्बा, ओ मुंहिंजा पी, ॻोठ जी का नई ताज़ी ख़बर त ॿुधा। ओ मुंहिंजा जियो जमालू अब्बा। अरे इहो कालू आहे न, कालू। कहिड़ो? अरे इहो चोर जेको सॼो ॾींहुं पराई में उहे ॿकरियूं चोराईंदो आहे। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी। तू यार फांसी आओ खुदा जो कसम। अॻे वारो दौर भलो, माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो। ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाह ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थी वेंदा। हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो वाला कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश। ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए। रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया। साहब
हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं आणे ॾे हाणे त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 पंहिंजे भाउ ख़ुदि न जे एवज़े में शादी करे आयो आहे शादी हाँ बा शादी त करे आयो आहे न भत खाराई न रोस्ट खाराई न बूटी खाराई अबा असांजो त ख़्याल ई न अथसि पोइ हलूं तकड़ में बस रे बस तव्हांखे त रुगो सॼो ॾींहुं पंहिंजी लॻल आहे अड़े यारल वीचारे सां त वयल थी वियो पुट ऐं भाइटे खून करे वञी जंग वसायसि ऐं राणी वीचारी उहा त वीचारी आज़ारनि में अची वई सॼी उमिरि जे लाइ हाँ बा सियाणनि सच चयो आहे कन हिकिड़ा ऐं लोड़नि ॿिया सच पियो चई हैदरी हाय शाबाश जॾहिं खां वठी हिन घर में आई रोज़ वेठी थी सुॾकी मां चवां थो इहो सुॾकण बंदि कर मूंखे सभु ख़बर आहे तूं चाहीं थी त जीअं मूंखे तो ते रहम अचे इहो रोज़ राड़ो बंदि कर त ठोकिया आहिनि बूट हिन घर में तोखे ॾुख कहिड़ो आहे जो सॼो ॾींहुं निभागिन रननि वारो पिटको लायूं वेठी मिट यादि आया अथई मां चवां थो विसारे छॾ पंहिंजा ई परावा परायनि जी ॻाल्हि बि आहे पर मूंखे मुंहिंजा पंहिंजा नथा विसरनि मूंखे हिकु भेरो अम्मा या पैसा मिला अरे चवे छा थी दिमाग़ त कोन ख़राब थियो अथई मूं तोसां शादी का शौक़ सां कोन कई आहे जो तोखे 5 रुपया बस जो भाड़ो ॾेई पेके मोकिले छॾियां तूं मूंखे खून जे एवज़ में मिली खून जे एवज़ में तुंहिंजे भाउ ऐं सोट मुंहिंजो कुंदर भाउ मारियो आहे तोखे पंहिंजे भाउ जे घर यानी पंहिंजे दुश्मन जे घर मोकिलियां ख़बरदार जो आईंदा अहिड़ी ॻाल्हि पंहिंजी ज़ुबान ते आंदी अथई त काकड़ो छिके न कढाए कालू तू जीअं चवंदे मां उहा कंदमि पर हिकु दफ़ा मूंखे मुंहिंजे माइटनि जो मुंहुं ॾेखार हाणे मूंखे ॾिसी पंहिंजूं सभु सिकूं पूरियूं कर आईंदा जेकॾहिं पंहिंजनि जी ॻाल्हि कई अथई त खल उॾड़े उॾड़े लाहींदुसि हिन घर खां हिकु कदम बि ॿाहिरि रखण जो न सोचजां सम्झी कालू ये ज़ुल्म आहे मुझे एॾो वॾो ज़ुल्म न कर मां हथ थी बनाए मां पेरे थी पवां मुझे रहम कर लॻे थो त तूं ईअं कोन मुड़ंदीअ तुंहिंजो बिलो करणो पवंदो पुत्र हल मानी खणी आ त खावां निभागी रन मां अड़जी वियो मानी खणी आ छा चाढ़ियो अथई रोज़ रोज़ ॾुध हाँ हल
ॿुधा उथ कालो घर जी मानी तोखे नसीब ही ना है बाबा पानी भी कोने सच चवंदा आहिनि त रनुनि जी गपी मटन जो पानी सुकाए छॾियो आहे पानी बि न भरियो अथई कालण काॾे थो वञी बाबा जॾहिं खां इहा रन घर में आई आहे न मुंहिंजे लाइ त घर बि थाणो करे छॾियो अथई अड़े घणा ॾींहं थी विया थी कालण अञा ताईं ज़ाल खे काबू न कयो अथई ॾींहों ॾींहुं वञे थी पर कढंदी बाबा पर फुटण खां अवल पर पटे छॾींदोमांसि अड़े मुड़ुस थी जाए अहिड़ी कजांइसि जो सॼी उमिरि सुख जी घड़ीअ लाइ सिकंदी वते तॾहिं वञी असांजी दुश्मनी पाड़ थींदी पर बाबा दुश्मन जी भेण खे ईज़ा ॾियण सां मुंहिंजे बदिले जी बाहि उझाए बि कोन मां पंहिंजे बेगुनाह भाउ जे खून जो पलव कंदुसि खबरदार ईअं न कजांइ बेवकूफ़ थाणनि जा ख़र्च बिरादरी जा ॾंड रईस जा ॾंड असुल तबाह थी वेंदासीं कुझु बि थिए बाबा पर पंहिंजे भाउ जे खून जे बदिले में संदसि भाउ हैदरूअ खे ज़रूर मारींदुसि ठहियो पलांद वठंदुसि थाणनि जा ख़र्च बिरादरी जा ख़र्च इहे कीअं भरबा आहिनि ख़बर अथई हाणे चङो वञी माल जे लाइ गाह करिया माल जे लाइ गाह करिया कालूअ गाह कयो ऐं माल गाह खाधो ॼट जे पुट जो दिमाग़ थियो आहे ख़राब मां वञा थो वञी शहर में VCR ते फिल्म थो ॾिसां जे गाह करिया कालो वॾेरे सुल्तान खान घुरायो अथई अचांसि थो तूं हल वरी अलाए छो वॾेरे सुल्तान घुरायो अलाए कहिड़ो कमु फाथो कहिड़ा हाल अथई सुल्तान खान हाल वरी मुंहिंजो तो पुछी इहो पुछा करण त तोखे हित घुरायो अथमि त शादीअ खां पोइ या कालण जा कहिड़ा हाल आहे चइबो त माई मारे मञायो अथई न सुल्तान खान कालू अॼु बि कंधार आहे जे पक नथी अचई त आज़माए ॾिस कालण त्राड़ नाण त्राड़ अरे तूं हाणे घर जो कुकुड़ थी पियो आहीं जवानी वारा वखर विकिणी छॾिया अथई सुल्तान खान तूं आहीं अमीर को ॿार
तुंहिंजी असां ग़रीबनि ते अखी कान ॿुॾंदी, पर यादि हूंदी त कालूअ कॾहिं बि झेड़े में पेर पोइते न आहे हटायो। यो वक़्तु गुज़री वई कालण। अद शादीअ खां पोइ कमज़ोर ऐं बुज़दिल थी वेंदो आहे। जेकॾहिं अथई शौक़ शिकार जो त पोइ राति मोकिलियां ॾोह ते। 2-3 ॾींहं तरस, सॼी उमिरि पई आहे धाड़नि ऐं चोरिन लाइ। ॾिठई कालण, तूं हाणे बुज़दिल थियो आहीं, बुज़दिल। सुल्तान खान, कालूअ ते कमज़ोरीअ जो टिको न लाए। कालू अॼु बि अणमोट आहे, पर अञा थोरो माईअ जी ग़ुलामी करे वठां, ईअं चवंदे न तूं अणमोट न 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 अणमोट न, पर बुज़दिल कालू आहीं, बुज़दिल। सुल्तान यार आहीं, पर कालूअ जो रत रिजाए बत्तीअ में न ॿार। भाग भला अथई कालण, जो भाव जे खून जे एवज़ मूमल मिली अथई। अरे न त तो जहिड़े चोर लुचे लुफर के त कोई दर ते बि भीड़ न ॾे। दुआ कर बाबा जन खे जंहिं फ़ैसिलो कयो। सुल्तान, भाव जे एवज़ जो तानो न ॾे। कालू अॼु बि हैदर ऐं मल्हार जो ॻाटो कपे सघे थो। हल ॻाटो थो कपी, जेकॾहिं एॾो जवान हुजे न त भाव जी रत जो सौदो न करी हा। रत जा सौदागर बहादुर न, पर बुज़दिल हूंदा आहिनि, बुज़दिल कालो। सुल्तान, कालूअ खे लफ़्ज़नि जा तीर न हण। लफ़्ज़नि जा तीर त छा, तो जहिड़े बेज़मीर इंसान खे त गोलियूं बि असर कान कंदियूं। सुल्तान, मुंहिंजे फटनि ते लूण न बुरक। अरे तूं दोस्त आहीं या दुश्मन? अरे तो समझी या दुश्मन? सुल्तान खान खे हर रिश्तो कबूल आहे, बुज़दिल कालो। सुल्तान, मुंहिंजे हाव ते मुंग न डर, न त छा कंदे? सुल्तान सां बांभीरो थींदे त बदन ते मांस जी टुकड़ी बि न रहंदई। एहसान अथई सुल्तान खान जा, न त तर में गोलियूं न लभियां। तलवार जी धार ते भी टप्पा ॾियण जी कोशिश न कर त मतां फाकू फाकू न थी वञे। सुल्तान तुंहिंजी रत सां रांदि नथो खेॾणु चाहे, बस। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 सुल्तान, पंहिंजी अमीरीअ ते एतिरो पावर न कर। इहो कॾहिं बि न विसारजांइ त मुड़स जो मट थींदो आहे। मुड़स जो मट हूंदो आहे। हलो
कर ख़बर बख्शू कहिड़ी ख़बर आंदी अथई यार अॼु ठेकेदार अचे थो पियो 10 लाख रुपया ब्रीकेस में साण अथसि अॼु त ॾाढो मज़ो ईंदो घणो वक़्तु थियो आहे शिकार नाहे कयो हाँ यार घणो वक़्तु थियो आहे ॿेले को निकिता ई न आहियूं त पोइ देरि छा जी दोस्तो उथे त हलूं मल्हार कंहिं बेगुनाह खे मारींदो कोन्हे वञ जीवन तां ॾियां थो वञ वञ नानी खे सलाम ॾे हल हल मल्हार कुझु माण्हू था अचनि खादम फकीर पियो अचे अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम वाला अली मदद अच खादम फकीर अच तुझो इंतजार हो यार भली आयो दा जवान भली आयो मल्हार तुझी अनामत आंदी आहे हुकूमत ये मल्हार ट्रक असले जी जरूरत खपे तो ॾींदा ही मुंहिंजे तरफ़ो तोहफ़ो थी महिरबानी यार महिरबानी खादिम फकीर शइ भली आंदी अथई साईं कमाल जी अंते हाणे कदम फकीर बा हा मतां कार आहे नी साधु है न माता हिकिड़ी ॻाल्हि त मुंहिंजी ॿुध खाऊं बि घणो था पर पेट नथो भरिजे कचे में वादा असांजो पेट न मेमन डेकोरेशन जी देग आहे माता असांजे बि ॾोह न आहे बाबो जेको आहे न खाई देग थो वञे ऐं चए थो त कुझु बि न खाधो आहे कचे में वादा बाबे जो बि ॾोह न आहे राति निंड में तूं मुंहिंजो बूथ पियो चटी छो अरे हाणे छॾ
कम जी ॻाल्हि कर अञा त घणा घर रहियल आहिनि बाबो बि हुते इंतज़ार कंदो हूंदो ओ दा ओ मुंहिंजा भाउ ओ यतीम खदड़े जा पुट हाणे हलूं ॿिया बि घर पिनणा आहिनि हुते बाबो त पा बुख मरी वियो हलो हई शाबाश हली 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 यार ख़ैर का है मुझो लगे तो हाँ मल्हार छो परेशान है यार 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 हैदर असां कॾहिं सोचियो बि कोन हो त ही हथियार कॾहिं असांजे हथनि में हूंदा असीं त बेगुनाह आहियूं बस यार ही तो किस्मत जी रांद है वाकई सच थो चवीं यार किस्मत जी रांद कालण केरा पी जो घर समझू हलियो अच सलाम अलैकुम अबा कालण खान जुआई न्याणीअ सां मिलण आयो आहियां अबा घणा ॾींहं थिया अथम अमर मुगल जी सिक लगी आ बाबा हाँ साईं न्याणीअ लाइ हाँ तो फाटई हाणे बे तंदरिया मोकिलियांसि तो अबा कालण खान शादीअ खां पोइ धीउ उमल खे पहिरीं ईद अथम सोचुम त धीअ खे घर वठी वञी हुन सां गॾु ईद कया अबा तुंहिंजी मोकल खपे बाबा छो असां वटि अन खुटो आहे छा जो ईद तो वटि करे मौला गंज ॾींदी अबा पर असां मुस्लमाननि जी इहा रसम आहे अबा त शादीअ खां पोइ न्याणी पहिरीं त पंहिंजे अबाणनि वटि कंदी आहे बाबा हा हा मां सभु सम्झां थो हूअं वरी ईदूं अंग्रेज़नि जूं थींदियूं छा वर न आयो ते पी मिलीस हा मूंखे ख़बर आहे त तूं हिन घर में केतिरी ख़ुशि आहीं रोज़ जीअं पई ऐं रोज़ पई थी मरी मां छा कयां मां मजबूर हुयसि जो तूं ज़ुल्म जे फिटण जे पर चढ़ी वई मां धीउ पराए घर सूरनि में
पुट बंदूक खणी वञी ॿेलो वसायो। ना बाबा ना, तुझी दादी लीदी तोखे कुछ न चवंदी। तुझी जी मोहम्मद हिते खुश आहे। हाँ मण मुमल हाँ, अमा वो पीउ मां कहिड़ो जेको पंहिंजी औलाद खे न सम्झी सघे। अमड़ तूं नंढी हुई न, जॾहिं हैदर तोखे दड़का ॾींदो हुयो त तूं रड़ियूं कंदी हुई। इन नथन सां मां हैदर खे मार ॾींदो हुयसि। अमड़ तूं हे दड़का कुर्ब वारा बर्दाश्त कोन कंदी हुई त जबल जेॾा सितम सही, पोइ बि चवंदी त मां ख़ुशि आहियां। पर तो हिते छो आया आहियो बाबा? मूंखे पंहिंजे दुखनि जी दास्तान ॿुधाइण आया आहियो। तव्हां मूंखे मुड़ुसु ॾिनो, तव्हांजो हिते अचणु कोन नथो थिए। मां हिते ख़ुशि आहियां, तव्हां मूंखे विसारे छॾियो। अबो ऐं मां विसरण जहिड़ा रिश्ता न आहिनि हूंदा मां। मुमल धी, इहो तूं कान थी ॻाल्हाई। तुंहिंजे अंदर में भरियल इहो दर्द आहे धीअ। मूंसां वंड धीअ, इहो दर्द मूंसां वंड। मां तुंहिंजो पीउ आहियां अमड़। बाबा, शादीअ खां पोइ तमामु रिश्ता कूड़ा हूंदा आहिनि, सिर्फ़ु मुड़ुस जो रिश्तो सचो हूंदो आहे। हा मुमल धीअ, अमाशल तूं पंहिंजे वर सां ख़ुशि हुजी। हर पीउ ऐं माउ जी इहा दुआ हूंदी आहे मां, त न्याणी पंहिंजे घर में पंहिंजे वर सां ख़ुशि हुजे। ॿुधाए भला बाबा, छाजे लाइ आयो आहीं? धीअ, ईद आहे, सोचियो त न्याणी खे घर वठी वञी ईद साणसि गॾु कयासीं। अलाए छा आयाती आमड़, हैदर ऐं मल्हार त जंग जा झांगी थी विया। धीअ तयार थी, त मूं कालू खां तुंहिंजी मोकल वरिती आहे। तयार थी धीअ। बाबा, मां न हलंदमि। शादीअ खां पोइ मुड़ुस जो घर ई सभु कुझु हूंदो आहे। मोहम्मद तां लाइ मरी वई। ईअं न चओ धीअ, ईअं न चओ। 18 साल रातिनि जा रत विलोड़े माउ ऐं पीउ पालींदा आहिनि। धीअ, खून जा रिश्ता हूंदा आहिनि पीउ ऐं धीअ में। ईअं न चओ। रिश्ता? कहिड़ा रिश्ता? अड़ा में उछलाए पोइ वरी रिश्ता यादि आया अथव? सभु रिश्ता मुट में वारीअ वांगुरु ख़तम थी विया आहिनि। बाबा तव्हां हलिया वञो, वरी न अचिजो। हा धीअ, वरी न ईंदुसि। वरी न ईंदुसि धीअ, वरी न ईंदुसि। इन में तुंहिंजो को बि कसूर न आहे धीअ। पीउ आहियां न, तॾहिं ईअं पई चवी। जॾहिं धीअ वारी थींदी न, तॾहिं कल्ह पवंदी अमड़, तॾहिं कल्ह पवंदी। असां न ईंदासीं अम्मा, असांजे मौत जी ख़बर ई पई। बाबा, मूंखे माफ़ कजो। मां मजबूर आहियां।